नाज़रीन, पनूआकल वेझो इंतज़ामिया जी लापरवाही सबबि रेलवे पटड़ीअ जे मुख़्तलिफ़ हंधनि ते नट बुल्ट गाइब ऐं किल्फूं बि उखड़ी वयूं आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे احسان भट्टी। जी احسان, अपडेट कजो। जी, पनवाकिल रेलवे इंतजामिया जी कभी वरी गफ़लत साम्हूं अची वई आहे। रेलवे इंतजामिया हादसे खे दावत ॾियण लॻी आहे जॾहिं त दादलो वेझो रेलवे ट्रैक जा नट बुल्ट गाइब आहिनि। रेलवे ट्रैक जूं केतिरियूं हंधनि तां जेको आहे किल्पा बि उखड़ी वयूं आहिनि। रेलवे ट्रैक जा केतिरा ई वधीक हंधनि तां नट बुल्ट ऐं उन खां अलावा घणी क़ीमती जेके शयूं उन्हनि में लॻला हूंदियूं आहिनि उहे उखड़ी वयूं आहिनि ऐं रेलवे इंतजामिया जी गफ़लत जे ते जेको आहे रेलवे अख़्तारनि बि ख़ामोश आहिनि। रेलवे जी गैंग मुलाज़िमनि पंहिंजी वीडियो ठाहिण सोशल मीडिया ते वायरल करे छॾी आहे। रेलवे जे गैंग मुलाज़िम जेको आहे रेलवे ऑफिसरनि ऐं एडीसी जेको आहे डीसी सखर खे रिश्वत ॾियण जा इल्ज़ाम हया विया आहिनि। हर महीने में हर मुलाज़िम गैंग ऑफिसर खां 3000 रुपया मंथली ॾींदो आहे। रेलवे गैंग मुलाज़िम जो जेको आहे डीसी सखर ते डीएस सखर ते जेको आहे इल्ज़ाम लॻायो वियो आहे। रेलवे जी गैंग ऑफिसर ऐं एडीसी जेको आहे रिश्वत ॾियण जे करे ड्यूटी न कंदा आहियूं। उन्हनि जो गैंग मुलाज़िमनि जो चवणु आहे। जी احسان, अवां जी महिरबानी।